अस्सलाम वालेकुम। मोहम्मद कासिम खोसो। हाँ एक उस्ताद आहियां ऐं अॼु तालीम जो आलमी ॾिहाड़ो आहे 8 सेप्टेम्बर। मूंखे तमामु ख़ुशी थी रही आहे त अॼु मूं पंहिंजे यूट्यूब चैनल ते फर्स्ट वीडियो अपलोड कयां पियो। जीअं त यूट्यूब हिकु वॾो प्लेटफॉर्म आहे जंहिंमें हज़ारनि लखनि जे तइदाद में रोज़ानो जी बुनियाद ते वीडियोज़ अपलोड थियनि थियूं। ख़ासि तौर ते वीडियोज़ जेके आहिनि उहे इंटरटेनमेंट जे हवाले सां आहिनि, पर मुंहिंजूं जेके वीडियोज़ आहिनि या मुंहिंजे चैनल जो जेको मक़सदु आहे उहो आहे त आउं हिन चैनल ते तालीमी वीडियोज़ जेके आहिनि से उहे अपलोड कंदुसि। तालीम हिकु अहिड़ो सब्जेक्ट आहे जेको असां सभिनी जो रोज़मर्रा जी ज़िंदगी में मौजू रहे थो। यकीनन तालीम कंहिं मुल्क जे तरक़ीअ जे लाइ ज़रूरी आहे। जेके जेके मुल्क असांजे साम्हूं अॼु तरक़ी याफ़्ता आहिनि उन्हनि जे इन तरक़ीअ जो जेको बुनियादु आहे या उन जो जेको सबबु आहे उहो आहे तालीम ऐं बहितर तालीम। तालीम हूअं त असां चऊं था तालीम जेको आहे सो ॼमण खां वठी क़बर ताईं जारी आहे, पर दुनिया जे हिसाब सां उन में बहितरी कीअं आणे सघिजे या उनखे कारमंद वधीक कीअं बणाए सघिजे थो, उन मां वधीक फ़ाइदो कीअं थो हासिलु करे सघिजे। आम तालीम छा आहे, टेक्नोलॉजी जी तालीम छा आहे ऐं कीअं उन में बहितरी आणिजे। त अॼोके ॾिहाड़े सां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सेमिनार थी रहिया आहिनि। पाकिस्तान में बि वॾनि वॾनि शहरनि में वॾनि वॾनि होटलनि में चाहे उहे सूबाई हुकूमतूं हुजनि, NGOs हुजनि या बैनुल अक़वामी इदारा हुजनि, तालीम जी बहितरी जे लाइ प्रोग्राम ऐं सेमिनार करे रहिया आहिनि। त मूं बि हिकु नंढड़ी कोशिशि कई आहे त आउं पंहिंजे यूट्यूब चैनल जे ज़रिए अवां सभिनी सां मुखातिबु थियां ऐं जेको मुंहिंजो तजुर्बो रहियो आहे पढ़णु पढ़ाइण सां गुज़िरियल 15 खां 18 सालनि खां वठी आउं इन शोबे सां इन पेशे सां वाबिस्ता आहियां। इन जे दौरान मुंहिंजो जेको तजुर्बो रहियो आउं उहो तव्हां सां शेयर कयां त हिन चैनल ते तव्हांखे मुख़्तलिफ़ वीडियोज़ आउं अॻिते हाणे इंशाअल्लाह बतदरीज रोज़ाने जी बुनियाद ते शेयर कंदुसि, शॉर्ट्स बि ठाहींदुसि ऐं उहे तव्हां ताईं जीअं त पुॼनि। तव्हां सभिनी खां मूंखे हिमत ऐं हौसले जी ज़रूरत आहे। तव्हां सभिनी यूट्यूब चैनल्स ते इहो ॾिठो हूंदो त हर यूट्यूब चैनल ते इहो ज़रूरु कमेंट ईंदो आहे त हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो। पर मुंहिंजी तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। अगरि उहा ॻाल्हि तव्हांखे छुही वञे, तव्हांजे दिलि खे छुही वञे तालीम जे हवाले सां ऐं तव्हांखे लॻे त वाक़ई जेको मुंहिंजी जेका ही कॉन्टेंट आहे, जेका ॻाल्हि ॿोल आहे, अगरि उहा उन सां का बहितरी अची सघे थी त तव्हां ज़रूरु इनखे शेयर, लाइक ऐं कमेंट कजो। छो जो कमेंट ऐं शेयर करण खां बाद में तव्हां मूंखे सपोर्ट कंदो ऐं आउं वधीक इन ते पंहिंजूं वीडियोज़ जेके आहिनि से अपलोड कंदुसि। जीअं त मुंहिंजी मास्टर्स जेका आहे सा उहा हिस्ट्री सां आहे। बेसिकली आउं तारीख़ जो शागिर्दु आहियां ऐं तालीम सां बि वाबिस्ता आहियां। तव्हां सभई बख़ूबी ॼाणो था त पाकिस्तान 1947 में आज़ादु थियो ऐं गुज़िरियल 76 सालनि खां वठी असांजे मुल्क में सिविलियंस ऐं डिक्टेटर्स जी हुकूमत रही आहे ऐं इन में को वधाउ न आहे या शक न आहे त ॿिन्ही पंहिंजे तरफ़ां ज़रूरु कोशिशि कई आहे त तालीम में सुधारो आणिजे, ख़वानगी जी शरह खे बहितर कजे। पर अफ़सोस जो मक़ाम आहे त न रुॻो असां पंहिंजे खिते जा जेके मुल्क उन्हनि खां बल्कि दुनिया जा जेके पुठिते पियल मुल्क हुआ, जॾहिं असां आज़ादु थियासीं त उहे तमामु पोइते हुआ तालीम में, पर उन्हनि पंहिंजूं पॉलिसीज़ अहिड़े नमूने सां इम्प्लीमेंट कयूं त उन जा बहितर नतीजा आया। पर जॾहिं त असां मुख़्तलिफ़ पॉलिसीज़ अपनायूं पर उन्हनि खे उन हवाले सां उन्हनि खे बहितर अंदाज़ सां पंहिंजे मुल्क ते इम्प्लीमेंट न करे सघियासीं, तंहिंजे करे उन्हनि मां बहितर नतीजा न अची सघिया। अॼु ॾींहं ताईं असांजो लिटरेसी रेट ॿुधाइण जहिड़ो ई न आहे। अगरि हर साल असां 1% बि वधूं हा त हींअर असांजो लिटरेसी रेट 76% हुजे हा। 13% असां जॾहिं आज़ादु थियासीं तॾहिं हुयो। पाकिस्तान ठहण खां पहिरियां बि मुख़्तलिफ़ जेके आहिनि से तालीम जे हवाले सां ब्रिटिश गवर्नमेंट बि कोशिशूं वरितियूं। बहरहाल इहो हिकु वॾो ऐं ॾिघो बहस आहे, इन ते पाण मुख़्तलिफ़ वीडियोज़ में ॻाल्हाईंदासीं ऐं पढ़ाइण जे तरीक़नि ते बि मां तव्हांखे मुख़्तलिफ़ टेक्निक्स ऐं स्किल्स सेखारण जी कोशिशि कंदुसि ऐं जेके पंहिंजा तजुर्बा रहिया शागिर्दनि जे हवाले सां काफ़ी वीडियोज़ अपलोड कंदुसि इंशाअल्लाह, जंहिंमें शागिर्दनि खे
पंहिंजे पढ़ाई सां गॾोगॾु कहिड़ियूं शयूं जेके ज़रूरी आहिनि अॼुकल्ह जे दौर में उहे करणु घुरिजनि। उन जे हवाले सां मालूमात ऐं अथेंटिक मालूमात, रिसर्च बेस्ड मालूमात ॾींदुसि त तव्हां पढ़ाई सां गॾोगॾु ॿियूं कहिड़ियूं शयूं जेके तव्हां आसानी सां करे सघो था, या पंहिंजे टाइम खे कीअं सेव करे सघो था, पंहिंजी लाइफ खे सोशलाइज़ कीअं करे सघो था। सॼो टाइम मोबाइलनि ते सर्फ करण जे बजाए मुनासिब टाइम मां तव्हां फ़ाइदो कीअं था हासिलु करे सघो। सोशल मीडिया सिर्फ़ु इंटरटेनमेंट जो नालो न आहे, बल्कि तालीम ऐं हुसूल तालीम जो हिकु बहितरीनु ज़रियो आहे। असां इन जे ज़रिए पंहिंजो पाण खे सुधारे सघूं था, तालीम खे बहितर बणाए सघूं था, पंहिंजी अर्निंग्स खे वधाए सघूं था। अॼु तव्हां ॾिसंदो त फेसबुक ते ऐं ख़ासि तौर ते जेके सोशल मीडिया आहे उन ते मुख़्तलिफ़ माण्हू घणे खां घणा जेके आहिनि से सिर्फ़ु इंटरटेनमेंट जूं वीडियोज़ अपलोड कनि था या उन ते कमु कनि था। सुठी ॻाल्हि आहे, इन सां बि माण्हू में जेका आहे सा हू थिए थो, पर ईअं त थी नथो सघे त पाकिस्तान जी 25 करोड़ आवाम सिर्फ़ु जेको आहे सो इंटरटेनमेंट जे पोयां हुजे। यकीनन इंटरटेनमेंट ज़रूरी आहे, पर उन सां गॾोगॾु तालीम ऐं ॿियूं जेके कारोबार उन्हनि में बि असांखे पंहिंजो पाण खे मञाइणु घुरिजे। जेकर सिंध जे हवाले सां ॻाल्हि कयूं त मुंहिंजी तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट हूंदी, सिंधी भाइरनि खे, त तव्हां मुख़्तलिफ़ शोबनि में कमु करे रहिया आहियो, यूट्यूब ते ॿियनि प्लेटफॉर्म्स ते बि करे रहिया आहियो, पर अञा बि जेके तव्हां ॾे काफ़ी असांजे, छो जो असां वटि उस्ताद बिरादरी में टाइम तमामु वधीक आहे। असांजी जॉब जेका आहे सा उहा फॉर अ शॉर्ट पीरियड ऑफ टाइम जे लाइ आहे, हाफ डे जॉब आहे, उन खां पोइ असां वांदा आहियूं। त असां जेकर रिसर्च कयूं ऐं असां पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहियूं जिते हिकिड़ी कम्यूनिटी डेवलप कयूं, जिते असां हिक ॿिए सां शेयर्स कयूं। ॾिसो हाणे सिंध में लखनि जी तइदाद में उस्ताद आहिनि। अगरि सेक्रेटरी साहब जे तरफ़ां को मैसेज अचे थो त बाबा मूंखे तव्हां लेसन प्लान ठाहे ॾियो, त हर स्कूल उन लेसन प्लान ठाहिण जे उन में लॻो पियो आहे, को उबतो को सुबतो को कीअं को ठाहे थो। जॾहिं त अगरि असांजी सेंट्रलाइज़ हिकिड़ी जॻह हुजे जिते असां सभु हिक ॿिए सां जेको आहे सो जुड़ियल हुजूं, त असां इहे सभु शयूं आसानी सां करे सघूं था ऐं असां हिक ॿिए सां पंहिंजा तजुर्बात शेयर करे सघूं था। असां जेके आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन उन्हनि खे टारगेट करे स्कूल में वापसि आणे सघूं था ऐं असांजूं जेके तंज़ीमूं आहिनि उस्तादनि जूं, उन्हनि खे बि इन तरफ़ ते तवजो ॾियणु खपे। उस्तादनि जूं तंज़ीमूं सिर्फ़ु उस्तादनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ न आहिनि, बल्कि तालीम जी बहितरी जे लाइ बि हुअणु खपनि। ख़ासि तौर ते जेका हिते सिंध में तंज़ीम आहे गस्टा या PTLF वारा, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे उन्हनि दोस्तनि खे त तव्हां पंहिंजूं जेके आहिनि से महिनतूं ऐं काविशूं इन तरफ़ बि इस्तेमालु कयो त उस्तादनि खे बहितर तरबियत ॾिजे। उस्तादनि जा मसइला हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में हल थियण जहिड़ा आहिनि ई न। असांजे मुल्क तव्हां सभिनी जे साम्हूं आहे, अॼुकल्ह महांगाई जे जेका पोज़ीशन आहे उहा तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। काफ़ी तइदाद में, ऐं जीअं त कराची में रहां थो, मूंखे हैरानगी आहे त कराची में अहिड़े इंटरनेशनल सिटी में बि वॾो तइदाद आहे शागिर्दनि जो जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि। तंहिंजे करे उन्हनि खे वापसि स्कूल में आणणो ऐं बहितर तालीम ॾियणी आहे ऐं काफ़ी माण्हू इन में कमु करे रहिया आहिनि, इन में को शक न आहे ऐं बहितरी जेका आहे सा अची बि रही आहे, पर पॉपुलेशन जे हिसाब सां उन जो रेशो तमामु घटि आहे। तंहिंजे करे असांखे उन में तेज़ी आणणी आहे। जीअं त हाणे असांजो सेक्रेटरी साहब 2-3 ॾींहं पहिरियां जेको शायदि अञा ताईं उहो नोटिफिकेशन जेको आहे हाणे कंफर्मेशन बि थी वई आहे त सेक्रेटरी साहब जेको आहे सो ट्रांसफ़र थी वियो आहे। गुज़िरियल 4-5 सालनि खां वठी बहितरीनु अंदाज़ सां हुन कमु कयो। हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू हुयो। यकीनन कुझु असांजा दोस्तनि जा इख़्तिलाफ़ हुन सां थी सघंदा, हर माण्हू जो हक़ आहे त कंहिंसां बि को इख़्तिलाफ़ रखी सघे थो। बहरहाल हुनजो कमु जेको आहे उनखे एप्रिशिएट कजे, हुन जूं कमियूं कोताहियूं पंहिंजी जॻह ते आहिनि, उन्हनि जी निशानदही बि कजे, पर हुनजे कम खे एप्रिशिएट बि कजे। ईअं ई वरी असां पंहिंजे मुहले में ॾिसूं त उहे माण्हू जेके, उहे उस्ताद जेके असां सां गॾु कमु कनि था ऐं बहितर पढ़ाए रहिया आहिनि, असांखे उन्हनि खे एप्रिशिएट करणु खपे। जेके असां में पाण में कमियूं कोताहियूं आहिनि, असांखे उन्हनि खे पॉइंट आउट करे उन्हनि में सुधारो ऐं बहितरी आणणु घुरिजे। त हिन चैनल ते तव्हांखे मुख़्तलिफ़ वीडियोज़ मिलंदियूं। हीअ कोई स्पेसिफिक चैनल की हिकिड़ी शइ जे लाइ न आहे। इन में आउं कोशिशि कंदुसि त स्टूडेंट्स जे हवाले सां वधीक कमु कयां ऐं उस्तादनि जे हवाले सां वधीक कमु कयां ऐं इंटरनेशनल लेवल ते जेको तालीम जे हवाले सां कमु थी रहियो आहे या जेका मुंहिंजी स्टडी आहे उहा बि तव्हां सां शेयर कंदो हलां। तंहिंजे करे तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त चैनल खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर कयो ऐं कॉमेंट कयो। तंहिंजे करे तव्हां सभई जेकर मूंसां गॾिजी वेंदव ऐं मूंसां गॾु हलंदव त आउं बि इन ते अञा वधीक
पंहिंजी जेका आहे सा मेहनत सरफ़ कंदुसि, कोशिशि कंदुसि। ऐं हीअ मुंहिंजी फर्स्ट वीडियो आहे। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त अगरि तव्हां कमेंट करे मूंखे जेके कमी कोताहियूं वीडियोज़ में रहिजी वियूं आहिनि तव्हां मूंखे आगाही ॾींदो त आउं नेक्स्ट वीडियो में उन्हनि में बहितरी आणींदुसि ऐं अञा वधीक उन खे बहितर अंदाज़ में जेको आहे सो करे ऐं पेश कंदुसि। ऐं उन सां गॾोगॾु इहा शइ तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त हिन चैनल जे ज़रिए जनरल नॉलेज या रोज़मर्रा जी ज़िंदगी जा जेके मामलात आहिनि उन्हनि में लैंग्वेज ख़ासि तौर ते इंग्लिश लैंग्वेज उन खे कोशिशि कंदुसि त सुवाल करे तव्हां ते पहुचायां। जेको 9th 10th जा बुक्स आहिनि उन्हनि खे बि सुवाल करे तव्हां ते पहुचायां। उस्तादनि जे हवाले सां को अहिड़ो सेशन सही तरह अंदाज़ में तरतीब वार उन में लेक्चर्स जेको आहे सो अपलोड कयां जीअं तव्हांजी ऐं असां सभिनी जी उन में इस्लाह थी सघे। तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं उमेदु कयां थो तव्हां सभई मूंसां गॾु हूंदव ऐं आउं तव्हां सां गॾु हूंदुसि। तालीम यकीनन नेल्सन मंडेला जे मुताबिक़ हिकु अहिड़ो हथियार आहे जंहिंसां असां पंहिंजे क़ौम जे वजूद खे बचाए सघूं था, क़ौम खे बचाए सघूं था। तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते अॼुकल्ह हर तरफ़ अफ़रा तफ़री लॻी पई आहे ऐं सोशल मीडिया जा जेतिरे क़दुरु फ़ाइदा आहिनि उन जॻह ते इहो बि आहे त असां इन में एतिरा हू थी विया आहियूं जेकॾहिं हिकिड़ो मसइलो हल थिए थो वरी असां जहिड़ो कर त असांजी सोशल मीडिया टीम जा जेके एक्टिविस्ट आहिनि उहे बोर लॻा पिया आहिनि, वरी को ॿियो मसइलो अचे वरी उन में लॻी था वञनि, उन खे मुस्तक़िल मिज़ाज सां नथा कनि। तव्हां ॾिसंदो ट्रेंड्स मुख़्तलिफ़ हलनि था, हर हफ़्ते जो अलॻि अलॻि आहे बल्कि हर ॾींहं जो अलॻि अलॻि आहे। तंहिंजे करे शागिर्द ऐं उस्तादनि खे जेको हुननि जो जेको शोबो आहे उन में बि जेके ट्रेंड्स अहिड़ा सेट करणु घुरिजनि जीअं असां अॻिते वधी सघूं, दुनिया सां कॉम्पीट करे सघूं। इंडिया जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, बांग्लादेश, ॿिया असांजा जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि उन्हनि जी शरह खवानगी बि असां खां काफ़ी हद ताईं बहितर आहे। त असांखे बि कोशिशि करणु घुरिजे ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म उन ते कमु करे रहिया आहिनि जीअं मूं तव्हांखे पहिरियां अर्ज़ु कयो। इनशाअल्लाह आउं बि जल्द खां जल्द इन ते वीडियोज़ जेके आहिनि से अपलोड कंदुसि। तव्हां सभिनी जो साथ सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।